नाज़रीन, कराची जे 5 ज़िलनि में चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं वार्ड मेंबरनि जी 10 सीटुनि ते पोलिंग जो अमल जारी आहे। यूसी 13 क्लिफ्टन जी चेयरमैन जी सीट लाइ मेयर कराची मुर्तज़ा वहाब, जमायत इस्लामी जी नूरुल इस्लाम ऐं टीएलपी जे सिकंदर आगर में मुक़ाबलो थी रहियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते असां सां गॾु मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, अॼु बल्दियाती इलेक्शन थी रहिया आहिनि। सुबुह 8 वॻे खां जेको आहे उहो सिलसिलो शुरू थियो आहे, जेको शाम 5 वॻे ताईं बग़ैर कंहिं वक़फ़े जे जारी रहंदो। ऐं कराची में जेकी 5 ज़िला आहिनि उते हिन महिल बि इलेक्शन जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। टोटल 209 पोलिंग स्टेशन आहिनि पूरी सिंध में, जंहिंमें 109 इंतिहाई हसास करार ॾिनियूं वियूं आहिनि ऐं 100 पोलिंग स्टेशन जेके आहिनि उहे हसास आहिनि। कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हीउ पोलिंग जो सिलसिलो जेको शुरू थियो आहे उहो जारी आहे। हिते माण्हुनि जो वॾो रश आहे जेको पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची में जेको आहे हसास जेके पोलिंग स्टेशन आहिनि उते 8 पुलिस एहलकार जेके आहिनि तैनात कया विया आहिनि ऐं जेके नॉर्मल पोलिंग स्टेशन आहिनि उते 4 पुलिस एहलकार तैनात कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके यूसीज़ आहिनि उते हिन महिल बि इलेक्शन जो सिलसिलो शुरू थियो आहे। कराची जो ज़िलो क्यामाड़ी ऐं जेको आहे ज़िले ईस्ट में बि जेको आहे हिन महिल इलेक्शन जारी आहे ऐं सुबुह जो टाइम आहे। वोटर पंहिंजे वोट जो जेको आहे इस्तेमालु करे रहिया आहिनि, पर मुख़्तलिफ़ जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि जेके इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन आहिनि उते हिन महिल बि वॾो अंग पुलिस जो मौजूदु आहे, जेको रहंदड़ वाक़िअनि खे मुंहुं ॾियण जे लाइ हिते मौजूदु आहे। वॾी नफ़री मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा जेके माण्हू आहिनि उहे बि ॿाहिरां वेठल आहिनि, पंहिंजूं जेके कैंप लॻाए करे वेठा आहिनि, पंहिंजे वोटनि खे जेको आहे सहूलियत ॾेई रहिया आहिनि। जी।